जे खिताब कनि। डॉक्टर नियाज़ कालानी साहब। कोशिश इहा कयो त ॿई रोड बंदि थियनि, कमू शहीद बि सीपेक वारो, न त सीपेक ते वेंदो त ट्रैफिक सॼी जेको आहे सीपेक ते ईंदी, वरी सीपेक ते वेंदो त कमू शहीद ते वेंदो। तंहिंजे करे जाग्राफी खे सम्झो, या त तव्हांखे ॿ लो ते धरणो हणणो पवंदो, जिथे सीपेक लाइ ट्रैफिक रुकिजे थी, कमू शहीद लाइ ट्रैफिक रुकिजे थी। असां उते 24 कलाक धरणो हयो आहे, तव्हां भला 25 कलाक हणो या 5 कलाक हणो या 21 कलाक हणो, उते धरणो हणो। इन करे कमू शहीद जी हाणे उहा स्थिति न रही आहे। असां 10 अप्रैल ते 10 ॾींहंनि लाइ बुख हड़ताल कंदासीं ऐं सभु जेके सियासी धुरियूं आहिनि उन्हनि खे चऊं था त गॾिजी कुझु कयो, गॾिजी जेका कुझु न कंदो बाक़ी सभु कुझु कयो आहे। बलोचिस्तान बंदि थींदो, KPK बंदि थींदो, पंजाब बंदि थींदो ऐं खैबर खां हेॾे मथे ईंदड़ ट्रैफिक उहा बंदि थींदी। उहे तमामु वॾो हूंदा मुनासिब बंदि इहो आहे। तव्हां वकील जी मर्ज़ी आहे जीअं वणे उते कयो। असुल ॻाल्हि जेका असुल आहे वाकई जहिड़ो 150 साल जो आहे, वाकई जहिड़ो 150 साल जो आहे, पर असां वटि बि अॻे त असां को बि दरिया कोन खसियो, को बि केनाल असां कोन खसियो, रुगो 150 जेको आहे क्यूसिक पाणी जेको आहे असां नथल केनाल जो खसियो। असुल चवण में ज़बान में तव्हांखे डांडा लाइ पवनि छा? 47 खां पोइ असां सिंधु दरिया खसियो थो, केरु छो नथो चए? 47 खां पोइ सिधी पाकिस्तान ठहण खां पोइ जेको आहे असांजो सिंधु दरिया आहिस्ते आहिस्ते खसिबो थो वञे। अॻ में असांजो फ़क़ति ठीकु आहे 1850 खां वठी 50 जो जहिड़ो असांजो आहे, पर तव्हां दरिया कोन खसियो। तव्हां फ़क़ति 300 क्यूसिक पाणी थल केनाल जे ज़रिए खसियो, सो बि तव्हांखे पैसा चयूं इहो गुनाह कयो आहे, ॾोह कयो आहे, 50 4 करोड़ भरे ॾियो 345 जो मुआवज़ो। उन करे ॻाल्हि इहा आहे त हीउ सॼो जुर्म जेको आहे सिंधु दरिया खे ख़तमु करण जो इहो पाकिस्तान थो करे। सरदारियुनि जो चेलो थी सघे थो, नौकर थी सघे थो, इहो मरी वेंदो वरी ॿियो सरदारी पैदा कंदा, इहो मरी वेंदो टियों सरदारी पैदा कंदा। बुनियाद पंजाब आहे, पंजाब खे जेकॾहिं तव्हां कढी छॾींदो आउं सम्झा थो पियो तव्हां असुल हक़ीक़त लिकायो था पिया। इन करे सॼे ॾोह जो जवाबदार पहिरियों पाकिस्तान पोइ पंजाब जेको अॼुकल्ह सॼे पाकिस्तान जी नुमाइंदगी थो करे। इन करे असांजो इहो चवणु आहे सभिनी सियासी धुरियुनि खे तव्हां सभिनी तमामु भलो कमु कयो आहे, तमामु भलो कमु कयो अथऊं, सभिनी लीडरनि सॼी सिंध खे जॻाए विधो आहे अखियुनि ते, पर सभु गॾिजो, सभु गॾिजो, सभु गॾिजो त सभु गॾिजी धरणो हणो, सभु गॾिजो त गॾिजी धरणो हणो। पोइ हक़ जेको वणे मुक़ररु कयो। जेकॾहिं पीर साहिब बागार ते धरणो हणो जाम छोरे में इहो हंध बि लाजवाब आहे, हितां खां पोइ बि ट्रैफिक बंदि थी सघे थी, त जेसि ताईं तव्हां सभु गॾु न थींदो गॾु थियण जी ॻाल्हि करण ते कावड़िजो न। ईअं न आहे त का धुर खे असीं कमज़ोर नथा सम्झूं, हर का धुर सभु कुझु करे सघे थी, पर गॾिजो। पहिरें ॾींहं खां वठी चवंदा था अचूं गॾिजो गॾिजो गॾिजो, हिन में तव्हां पंहिंजो ऐब न सम्झो, तंहिंजे करे गॾिजो। बाक़ी ज़ाहिर ॻाल्हि आहे पंजाब जा सरदारी अॼुकल्ह सरदारी साहिब उन्हनि जी पार्टी आहे ऐं इहा हक़ीक़त आहे त 1960 खां वठी इहे दरिया खे विकिणंदा रहिया आहिनि। तरबेला डैम कंहिंजे दौर में ठहियो, भुटे साहिब अयूब खान सां तरबेला डैम में कॾहिं को इख़्तिलाफ़ कोन कयो, दरियाउनि जे कॾहिं को इख़्तिलाफ़ कोन कयो। हिननि पाण चश्मा जनम लिखंदा बाद में उनखे पंजाब खे चयो आहे भली तव्हां वाह हीअ हाणे चवनि था दोखो आहे, पोइ यको तव्हां इक़्तिदार करायो तव्हां कॾहिं हुते हिकिड़ो पेड़ त कोन रखियो आहे चश्मा जनम लिखंदा बंदि थिए। ॾोह जा ॾोह रियल कोन इहे त पीपुल्स पार्टी आहे 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 आहे। हू भली खणी छा बि चवंदा हुअनि, ठहे ॾींदा हुअनि, उहे ठहे नकली जीअं पाण सिंधी में चवंदा आहियूं त रोअण वारनि सां गॾु ऐं खिलण वारनि सां गॾु। पीपुल्स पार्टी ईअं थी करे रोअण वारनि सां रोअण ऐं खिलण वारनि सां खिलण, वरी वणणो बि खाए थी त पढ़णो बि खाए थी। ॿियो आहे वाकू वारा ॻोड़ा, दॿ ईंदी परेशान थींदो, पोइ अखियुनि में ॻोड़ा वेही पवंदा। तंहिंजे करे असुल ॻाल्हि इहे असांखे पंहिंजी हिमत करणी पवंदी, इन्हनि ते भाड़ो कोन पवंदो।
कमु शहीद वारो धरणे में कांग्रेस पार्टी धरणो न हुयो सभिनी कांग्रेस पार्टी धरणो हुयो साईं इमदाद शाह ऐं हाकिम ज़रदारी साहब जो तय कयो बेनज़ीर साहब खे तय कोन कयो ॻाल्हि करके आउं दुरुस्त करण थो चाहियां हाकिम ज़रदारी साहब ऐं साईं इमदाद शाह तय कयो हुननि पोइ सभिनी खे दावत ॾिनी त तव्हां अचो हा हुते बेनज़ीर साहब बि आई हुई ॿिया सभु लीडर बि हुआ पुलेस साहब बि हुयो कादिर मुफ्ती साहब बि हुयो शहीद बशीर साहब बि हुयो त बहरहाल इन करे हे फिरी किरी मजबूरी जी हालत में ईंदा सही पक थो ॾियां अॼु केरलनि जी मुखालत कनि था सुभाणे वरी हाणे 90 रुपया मिला अथनि पोइ डिमांड कंदा 240 रुपया ॾियो न मिलंदनि त केरलनि जे मार्फत निकिरी बि ईंदा हुकूमतूं ठीकु आहे सुठी ॻाल्हि आहे भली निकिरी जल पर चिटा वाज़े थियो सिंधी माण्हू त पीपल्स पार्टी जहिड़ो गद्दार सिंध में न कॾहिं अॻे पैदा थियो आहे न थियो आहे कॾहिं सभु बि गद्दार हो पर आख़िर में वरी बि मुड़सी कई वरी बि विड़ियो हुई त कॾहिं सभु वियल इन करे सिंध वासियो क़ौम तहरीकुनि जा जेके बि अॻवान ॿिया जेके बि दोस्त आहियो सभिनी खे अर्ज़ु थो कयां हिकिड़ी जल्द खां जल्द कॉन्फ्रेंस घोटायो जंहिंमें गॾिजी फ़ैसिलो करे पंजाब लीडर जेके रोड आहिनि उहे बंदि कयूं त यकीन सां जेको आहे पंजाब खे हथु खणणो पवंदो वफ़ाक़ खे हथु खणणो पवंदो